जामशोरो में मनशियात फरोश या मनशियात वापराईंदड़ खां हाणे पुलिस बग़ैर महफूज़। जामशोरो में कुछ वक्त तक मनशियात फरोशन पारा शहर ते तशद्दुद बाद ताज़ो कोटड़ी में शराब जे नशे में धुत थी गोरा बिरादरी या मलिक साहब जे पर्सनल सेक्रेटरी जे भाणे जे पुट पारा जमानदार अनवर अली खोसो जे पुट SRP एहलकार सईद अनवर खोसो ए फ़हीम खोसो ते सख्त तशद्दुद करे बेहोश करे छडियो। जमानदार अनवर खोसो जो चवण आहे त अॻु बासर शराब जे नशे में मुंहिंजे पुट ते हमलो करे सख्त तशद्दुद कयो हो। गुज़रियल रात में मुंहिंजा पुट ड्यूटी करे वापस अची रहिया हुआ। शराब पीतल सागा बासर रस्ता रोक कंदे पुटन के यरगमाल बनाए सख्त तशद्दुद जो निशानो बनायो, जिनके बेहोशी जी हालत में तालका अस्पताल कोटड़ी खणाई वियासी पर उता सिविल अस्पताल हैदराबाद रेफर कयो वियो। हिन जो वधीक चवण फरियाद खणी कोटड़ी थाणे ते वियासी त SHO बासरन जी वंगार वेंदे मेडिकल रिपोर्ट अचण जो बहानो बनाए केस दाख़िल करे जवाबदारन खिलाफ कार्रवाई खां इनकार करे छडियो। HRJDO न्यूज़ ते इन वक्त ताईं बस एतिरो ई। वधिक तफ़सीली ख़बरुनि लाइ विज़िट कयो असांजो YouTube चैनल HRJDO न्यूज़।